डांग फेरे करिस नांग डोड़ीअ ते पेर बोले करिस बाहि पाणीअ ते कंध पकड़े करिस शींहं बकरीअ ते दिल शिकस्तो न थी दिल शिकस्तो न थी दिल शिकस्तो न थी। जॾहिं तव्हां धरतीअ जे पीढ़ियल माण्हू उते पियल माण्हू हक़ तुरियल माण्हुनि जा बाह ॿेली थी अॻिते वधंदव त हीअ धरतीअ जा मज़लूम ऐं तव्हांखे तारीख़ कॾहिं न विसारींदी। सियासतदान में अची विया जंहिंमें डॉक्टर में मतिलबु त हर जेको मकतब फ़िक्र जो माण्हू जेको पंहिंजे मसइलनि पंहिंजे इलाइक़े जे मसइलनि खे एड्रेस करे थो पंहिंजे माण्हुनि जे मसइलनि जे लाइ आवाज़ उथारे थो उहे सभु माण्हू सिविल सोसाइटी में अची विया। तंहिंखां अलावा तव्हांजा सहाफ़ी भाइर तव्हांजा जेके लेखक राइटर जेके इंटेलेक्चुअल्स आहिनि जेके ॼाणू माण्हू आहिनि जिन जा ज़िंदगी त ॾींहों ॾींहुं असां पोइते थी रहिया आहियूं। शौरी तौर ते पुख़्ती ज़रूर थी रही आहे। मीडिया जे तरक़ीअ सां असांजे ज़हननि में वुसअतूं ज़रूर आहियूं पर कल जेके ॿुधंदा हुआसीं ॻाल्हियूं हैरत थींदी हुई। अॼु सूरत हाल उन खां बि ख़राब आहे। पार्लियामेंट जंहिंखे असां वसीलो सम्झंदा हुआसीं त अवाम उन्हनि खे चूंडींदो उहे असांजी रहबरी कंदा अॻुवाणी कंदा असांजा भरचल सॼे माण्हुनि सां उनखे भरपूर नमूने सां सभु गॾिजी हिकु आवाज़ थी करे उहो जेको ज़ुल्म थिए थो जेका ज़्यादती थिए थी उनजे ख़िलाफ़ बि उन माण्हूअ जो जेका मदद बि कजे ऐं हिकिड़ो अहिड़ो जेको रवायत रखजनि अहिड़ी तारीख़ रक़म कजे जेका तमामु वॾी शानदार ऐं मिसाली हुजे ऐं सभु माण्हू उन में जेको आहे पंहिंजो किरदारु अदा कनि। सो बेसिकली मक़सदु हिन तंज़ीम सॼो ॾींहुं ॾाका उभा थी करे सभु ईद जा चंड उभरी पवनि। तेरे दर ते कुते सुखे मेरे दर ते बचे भुखे लख लानत होई वॾेरा। जो तुंहिंजा जेके कुता सुखिया आहिनि बिस्कुट खाइनि असांजे बच्चा जेके आहिनि उहे उगाड़े ॿियनि खां वेठा आहिनि त अहिड़नि खे असां लानत कयूं था ऐं असां वटि गौर कंदो बाकिरदार माण्हू आहिनि बासूल माण्हू आहिनि सच्चा माण्हू आहिनि जिन जे किरदार में को दाग न आहे जंहिंजो तव्हां को इल्ज़ाम नथा आणे सघो। पहिरीं असांजी आहे त असांजे तंज़ीम जो चहिरो अहिड़ो हुजे जंहिं ते माण्हू एतमाद कनि जंहिं ते माण्हू भरोसो कनि जंहिं ते माण्हू फेथ कनि। अदीब ने राइटर जो वॾो रोल रहियो आहे उनमें सहाफ़ियुनि जो वॾो रोल रहियो आहे वकीलनि जो वॾो रोल रहियो आहे पर हाणे तव्हां ॾिसो त 12 सालनि खां वठी इहे सभु कुवतूं उन्हनि वॾेरनि भोतारनि जे बंगुलनि ते असांखे नज़र अचनि थियूं जेकी शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे त मज़लूम जेको माण्हू आहे उहो किथे न किथे ज़ुल्म जो शिकार थिए थो ऐं असां पंहिंजा पेट भरण में पूरा हुजूं। उनजे करे हिन तंज़ीम में असांखे कमदार न किरदार घुर्जनि। अॼु ही किरदार वेठा आहिनि असां जलसो बि करे सघियासीं पे असां हज़ारे मठ में वॾेरो ऐं ज़ालिम फिरौन पैदा थी वियो आहे जेको के माण्हूअ खे अॻिते वध नथो ॾिए। उनजे करे असां कलमकारनि खे असां सभिनी साथियुनि खे हिकिड़ी अमली जिदोजहद जी ज़रूरत आहे ऐं अमली जिदोजहद असां तॾहिं कंदासीं जॾहिं असां वटि को मंशूर हूंदो को आइडियाज़ हूंदा। बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे जेकॾहिं असांजे हिन तंज़ीम में औरतूं ऐं नौजवान ऐं मुतहर किरदार शामिल न थींदा त शायदि असां अॻिते